अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जवाद अहमद ऐं तव्हां ॾिसो था मुंहिंजे यूट्यूब चैनल JD सिंधी। उमेद कयां थो तव्हां सभई ठीकु ठाक हूंदा। संगत असां हींअर वञूं था टावर मार्केट घर जे लाइ चांवर वठणा आहिनि ऐं मसालो बि वठिणो आहे घर जो। तव्हांखे पहिरीं ॿुधायोसीं, पहिरीं वियासीं मैक्स बचत ऐं हाणे वञूं पिया टावर मार्केट। संगत तव्हांखे घर जे लाइ या मस्जिद जे लाइ या क़ब्रिस्तान जे लाइ त को बि सामान खपे त तव्हांखे सुठे रेट में मिलंदो ऐं शइ बि सुठी हूंदी। तयारु शुदा छतूं आहिनि, खपरेल वग़ैरह ऐं क़ब्रुनि जे लाइ पथर ऐं शइ बि सुठी मुनासिब रेट ते। तव्हां हिते ज़रूरु हिकु दफ़ो अचो ऐं विज़िट कयो, ॾिसो तव्हांखे माशाअल्लाह सुठी शइ मिलंदी। संगत हींअर असां आया आहियूं UBL बैंक ते। तव्हांखे ख़बर आहे पैसो आहे त सभु कुझु आहे, पैसा खां बग़ैर कुझु कोन्हे, पैसो लाज़मी आहे। हाणे हीअ आहे संगत सिविल अस्पताल हैदराबाद जी सभ खां वॾी, ही अंग्रेज़नि जे दौर में ठही हुई सिविल अस्पताल। हाणे असां मार्केट जे अंदरि पहुची विया आहियूं, टावर मार्केट जे अंदरि। हाणे हिते वठूं पिया मसाला वग़ैरह। हाणे इहे असांजा अचनि पिया चांवर, हीअ रखंदो चांवरनि जो कटो गाॾी ते, उहो वेंदासीं पंहिंजे घर जी तरफ़। उमेद कयां थो तव्हांखे मुंहिंजी वीडियो अच्छी लॻी हूंदी। मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो।